जी नाज़रीन, साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु आहियूं ऐं जेको आहे सो अॼु दोस्ती जो आलमी ॾींहुं आहे। जिते जिते बि जेकी दोस्त आहिनि उन्हनि खे मुबारक हुजनि अॼु जे ॾींहं जी। दोस्ती वाक़ई में अहिड़ो हिकिड़ो जज़्बो आहे। मां चवां थी तव्हांखे दोस्त दुनिया में सुठो मिली पवे न त तव्हांजा बेड़ा पार आहिनि। मतिलबु दोस्त खां सवाइ जीअण ज़िंदगी में तव्हांजो को दोस्त न हुजे। अच्छा, अक्सर माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि, अहिड़ा बदज़ौक़ माण्हू हूंदा आहिनि जंहिंजो को दोस्त न हूंदो। आपकी तरफ आऊँगी फिर से मरजान साहब, आपने देखे ऐसे लोग जो कभी कभी कोई कहता है कि मेरा कोई दोस्त ही नहीं है। देखिए मेरे एक छोटे बहन ऐसे खुश्क लोग होते हैं। बाकी में दोस्त नहीं है उनके। मेरे एक छोटे बहन हैं, उनका एक ही दोस्त था और वो अमेरिका चले गए। उसके बाद उनका कोई दोस्त ही नहीं और वो बाहर लोगों से घबराते हैं ज़्यादा जाना मिलना या घूमना फिरना। ये वो बहुत सारे ऐसे लोग होते हैं। ये पता है एक साइकोलॉजिकल डिसऑर्डर होगा। अच्छा। मतलब दोस्त कोई किसी का नहीं बन सका या किसी को बना नहीं सका, ये बात आप बचपन में वैसे ही दोस्ती भी तो करना आना चाहिए ना। हाँ, तो ऐसे तो नहीं, आपको खुद दोस्त होना चाहिए। आप में खुद ये क्वालिटी होनी चाहिए, तभी दूसरे लोग आपके दोस्त बनेंगे। कैसे करना है, फ्रेंडशिप को मजबूत कैसे करना है, ये भी तो पता होना चाहिए ना आपको। नहीं, ये होता है हमारे यहाँ अलमिया ये है कि हम ये चाहते हैं कि आपसे मेरी दोस्ती है ना तो आप मेरे लिए करें, बहुत करें। मुझे रोज़ चैनल पे बिठाएं आप, तो आप दोस्त है मेरी। मेरे जहन में ये होता है कि नहीं यार, मैं किसी तरह से काम आ जाऊँ, कुछ अच्छे लिबास दे दूँ आपको, या किसी से मिलवा दूँ। बहुत अच्छी खातून है यार, मेरी बड़ी अच्छी दोस्त है, मैं जितना दे सकता हूँ मैं कर दूँ, ये किसी और जगह से लिंक्स बनवा दूँ। यही है ना, यहाँ लोग कैद रखना भी चाहते हैं, आज़ाद नहीं छोड़ते दोस्तों को। ये चीज़ है। दोस्त है, मैंने इनसे कहा कि नहीं ये खातून है ना, ये तुम थोड़ा सा एहतियात करो। नहीं ऐसा नहीं। फिर हुआ ये कि लोग अपने हम दोनों यही कहते हैं, लोग अपने दोस्त भी नहीं देते। हाँ, ये बात हकीकत है। अच्छा, ये हम खालदा से पूछते हैं, मुझे कितने भी तव्हांजी दोस्ती है। वाह वाह, तमामु सुठो लॻो। अच्छा, ये ॿुधायो, इहा अक्सर हूंदो न दोस्तनि में जेलसी हूंदी, त तव्हांजो जेकॾहिं का दोस्त आहे, सहेली आहे, त ॿिए सां ॻाल्हाए या ॿिए सां मिले त हिन खे प्रॉब्लम, हिन खे आहे, हिन टाइप जो प्रॉब्लम हिन खे आहे। हाँ, कीअं लॻंदो आहे नाशे, छा तव्हां चयो था मुंहिंजी जेका सहेली आहे ॿिए सां न ॻाल्हाए? असल में सिंधी आहे त असांजो चइनि सहेलियुनि जो ग्रुप आहे, जेके नंढपिण जूं सहेलियूं आहियूं ऐं अञा ताईं गॾु आहियूं। पर असल में न मुंहिंजी बेस्ट फ्रेंड जेका आहे न, उहा अञा हिकिड़ी ॿी आहे। उहा तव्हां ॾिठी हूंदी यकीनन, ऐं बख्तावर मंसूर जो पुट जी निकाह ते आई, त उन खे मां ईअं कंदी आहियां। अच्छा, असां हिननि चइनि में मां ईअं न करे सघंदी आहियां, हे मूंखे करणु न आहिनि ॾींदो जेलसी। बाक़ी उन सां मुंहिंजी मतिलबु ॾाढी घणी दोस्ती आहे। उहा मुंहिंजी न ॼण माना मां त मुंहिंजो अधु आहे। अच्छा, नज़ीर बेगम नालो अथसि, उहा मुंहिंजी दोस्त आहे। त उन खे मां ॾाढो बाउंड कंदी आहियां। अच्छा, उहा मूंखे कुझु बि न चई सघंदी आहे, पर मां चवंदी आहियां माना मां कराचीअ में थी रहां, उहा ॻोठ में न, मां को फोटो ॾिसंदमि न त मां त मूंखां सवाइ नथा। ऐं मुंहिंजियूं हुन जूं ड्रेसिस अक्सर हिकु जहिड़ियूं हूंदियूं आहिनि। त अतिया इस्माइल आहे न, उहा चए पई त मुंहिंजा त सभु आंड्रा पिता साड़े छॾिया अथई हिन सां ड्रेसियूं पाए। त नज़ीर बेगम नालो आहे उनजो, मां उनजो ज़िक्र हिते ज़रूरु कंदमि। त उन वीचारीअ खे मां ॾाढो बाउंड कंदी आहियां। उनखे चवंदी आहियां तूं रुॻो मूंसां हुज। बाक़ी खालदा जन असांजो वरी नंढपिण खां वठी चइनि जो ग्रुप आहे, असां चारई गॾु पढ़ियासीं, क्लास फेलो हुयासीं, अञा ताईं गॾु आहियूं। त पोइ असां में हे मूंखे जेलसी न आहिनि करणु ॾींदियूं। मुंहिंजो कंहिंजा हिते थींदो बि आहे न, चवंदियूं असांखे इहा ॻाल्हि नथी वणे, पोइ हिननि थोरो मूंखे ईअं कर, हिननि खे मां ईअं बाउंड न कंदी आहियां, न करे सघी आहियां। बाक़ी कुझु दोस्त वरी अहिड़ा हूंदा आहिनि जेके असांजे कुझु घणो ई क्लोज़ हूंदा आहिनि, पोइ उन्हनि सां मतिलबु कुदरती ईअं थी वेंदी आहे। पोइ हाणे त वॾा थी विया आहियूं उमिरि सां गॾु बि, त चवंदी आहियां हाणे मां तोखे नथी झेलां, त चवंदी आहे त बि तुंहिंजो चहिरो न हुन महिल ईअं तुंहिंजे चहिरे मां नज़र ईंदो आहे। चवंदी आहियां त इहो बि हिकिड़ो प्यार ऐं मुहबत जो इज़हार आहे, जो जंहिंसां माण्हू घणो क्लोज़ आहे न त उनखे ॿिए कंहिंसां विराए नथो सघे। मां इन ॻाल्हि खे बि सही सम्झंदी आहियां। अच्छा, तव्हां सम्झंदा आहियो इहे थियणु घुरिजे? खालदा, तव्हांखे लॻंदो आहे इहे थियणु घुरिजे दोस्ती में? सफ़ा न। दोस्ती उहो माना त आहे जज़्बो जो उन में इहो लफ़्ज़ शामिल नथो थी सघिजे। अच्छा, ॾिसो दोस्त अहिड़ा बि हूंदा आहिनि जो पाड़े में ओड़े पाड़े में खेॾंदा आहियूं नंढे हूंदे, उहे हिकिड़ा अलॻि दोस्त हूंदा आहिनि। स्कूल में पढ़ूं था उहे ॿिया दोस्त हूंदा आहिनि। ठीकु आहे, पाण किथे कमु कयूं था, वर्किंग प्लेस आहे उते ॿियूं ॿिया तव्हांजा दोस्त ठही वेंदा आहिनि। त दोस्त अलॻि अलॻि कैटेगरी जा हूंदा आहिनि, उन्हनि सां माण्हू मैनेज कंदो आहे उन्हनि खे। मुंहिंजो त ईअं ई दोस्त ठही वेंदा आहिनि, ईअं ई हूंदा आहिनि। नंढपण जी दोस्तूं मुंहिंजियूं अलॻि आहिनि, वरी हाणे इन उमिरि में जेकी कुझु गॾिजियूं के अहिड़ियूं जिन खे मिलियल एॾो वक़्तु न थियो आहे, पर उहे तमामु सुठियूं दोस्त। उनजो मिसाल मां ईअं ॾींदी आहियां त जीअं को बाग़ीचो आहे ऐं उन में
रंग बिरंगी गुल आहिनि त हर गुल जी पंहिंजी खुशबू आहे, हर गुल जी पंहिंजी ख़ूबसूरती आहे। हुन में दोस्तनि जी बि उहा ई आहे त को कहिड़े कैटेगरी जो आहे, को कहिड़े जो। असांजा ॿाहिरि दोस्त आहिनि, फैमिली में दोस्त आहिनि, बेस्ट फ्रेंड आहिनि, नंढपिण जा दोस्त आहिनि, त हर कंहिंजी मुहबत पंहिंजी आहे। उन में उहो न आहे त माना हे दोस्त घाटो आहे न हे न आहे, हर कंहिंजो रंग, हर कंहिंजो ढंग पंहिंजो आहे। जी मुंहिंजो पुटु आहे, उन जा दोस्त आहिनि, कॉलेज जा अलॻि आहिनि, ऑफिस जा अलॻि आहिनि, नंढपण जा जिन सां गॾु पढ़ियो अलॻि आहिनि। त उहो कॾहिं हिन वीकेंड ते मां हेॾे वञी रहां, अड़े बाबा गुज़िरियल वीक, अड़े हू कॉलेज जा दोस्त हुया। हिन वीकेंड ते मुंहिंजे ऑफिस वारनि सां प्लान आहे, अॻे हर वीकेंड ते हिननि जा के न के प्लान्स हूंदा आहिनि। एॾा हिननि जा माशाल्लाह दोस्त आहिनि ऐं सुठी ॻाल्हि आहे, माना सुठा दोस्त वाकई में। ऐं मां नज़र बि ॾाढो रखंदी आहियां मुंहिंजे दोस्तनि ते त कहिड़ा कहिड़ा दोस्त आहिनि, किन सां उथे वेहे थो, सभिनी जा नंबर्स पाण वटि नोट करे, जॾहिं किथे वञे थो त उन्हनि जा नंबर वठी छॾणा। अक्सर ॿार पिकनिक्स ते बि वञनि था, ख़बर आहे अॼुकल्ह जो दौरु अहिड़ो आहे जो तव्हांखे मां चवंदी मूंखे लाइव लोकेशन शेयर कर, मां चेक कंदी रहंदसि तव्हांजी मूवमेंट छा आहे। सही। अच्छा, तव्हां ॿिन्ही जेके पाण में आहियो, मतिलबु हिक ॿिए खे केतिरियूं सम्झंदियूं आहियो, तव्हांखे लॻंदो आहे बिल्कुलु मैच कंदा हिक ॿिए जी? माना मिसाल तौरु का ॻाल्हि का को वाक़ियो अहिड़ो थियो आहे त तव्हां सम्झी वेंदा त हिन ते हिन जो रिएक्शन ईअं हूंदो त इहा कीअं वठंदी हिन ॻाल्हि खे? असुल में ख़ामोशी वॾी ज़बान हूंदी आहे ऐं दोस्ती सम्झी वेंदो आहे। सही। हीअ कुझु बि न चए पर हिन महिल मूंखे हिन महिल नाशे छा सोचे रही आहे, ॿुधायो छा सोचे रही आहे? हा ॿुधायो, नाशे हिन महिल छा सोचे रही? नाशा सोचे रही आहे त असां हाणे हिकिड़ो गानो चऊं दोस्तीअ ते। तव्हां इजाज़त ॾियो त असां चऊं। अच्छा, इहो त थोरो जेको असासी बयानु अची वियो। असल में गीत इन्हनि खे ॻाइणो आहे त इहो चवंदी नाशे सोचे रही आहे। दोस्त ईअं बि कंदा आहिनि, जेको पाण चाहे रहिया हूंदा आहिनि उहो ॿिए जे लाइ चवंदा आहिनि त ॿिए ते हणी करे ॻाल्हि करे छॾींदा त इहो ईअं चाहे रही आहे। पोइ बिल्कुलु ॿुधायो, तव्हां कहिड़ो गीत ॿुधाईंदव असांखे? सबसे अच्छी है, चलती रहती है, रुकती नहीं, दोस्ती तेरी मेरी ऐसी दोस्ती। अच्छा, अॻिते नथो हुजे? बसि एतिरो, अञा त असांजो मूड ठहियो हुयो तव्हां। अच्छा, को ॿियो गीत ॿुधायो, सिंधी जो ॿुधायो भला। असां प्यार करण वारा माण्हू, असां प्यार करण वारा माण्हू, दरिया हुजे या सहरा, दरिया हुजे या सहरा, पर पार करण वारा माण्हू, असां प्यार करण वारा माण्हू। अॻिते बस थोड़ा थोड़ा विसरी हो। आपको एक गीत सुना दे, दोस्ती आपको भी आता होगा, बल्कि मुझे लगता है आपको पूरा आता होगा। नहीं, सिंगिंग की तरफ हमारा रुझान नहीं है। मैं बाथरूम सिंगर तो सभी होते हैं। नहीं, मैं शायद नज़म सुना सकता हूँ। नज़म सुनाइए कुछ। कूबकू फैल गई बादशाह नसाई की, वाह 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 वाह, उसने खुशबू की तरह मेरी पजीराई की। ये कैसे कह दूं कि छोड़ दिया मुझको उसने, ये कैसे कह दूं कि छोड़ दिया मुझको उसने, बात तो सच है मगर बात है रुसवाई। वाह, बात तो सच है मगर बात है रुसवाई की। वो कहीं भी गया लौटा तो आया मेरे पास आया, वो कहीं भी गया लौटा तो आया मेरे पास, एक यही बात है अच्छी मेरे हर जाएगी। इसी में हर जाएगी को हमने खुश कर दिया मतलब। और एक आगे कहती हैं, वो एक शेर के कुछ है लफ्ज़ हैं कि कमाल ज़ब्त को खुद आजमाऊंगी, कमाल ज़ब्त को खुद आजमाऊंगी, खुद अपने हाथों से तेरी दुल्हन सजाऊंगी। अरे नहीं नहीं नहीं, करके सुप्रूत तुझे चांदनी के हाथ, करके सुप्रूत तुझे चांदनी के हाथ, मैं घर के अंधेरों को लौट जाऊंगी। अरे जवाज़ नई मोहब्बतों के वो खुद ढूंढता था और कह रहा था कि मैं उसको भूल जाऊंगी। बड़ी हौसले की बात है वैसे ये। हाँ, ये बात है। आप मर्द हैं इसलिए आप ये कह पा रहे हैं और आप ये बोल रहे हैं। आप क्या समझ रहे हैं, बास ख़वातीन में मर्दों से ज़्यादा हिम्मत होती है, यकीन जाने। और ये मर्द का तो एक दफ़ा दिल टूटता और वो या तो सुधर जाता है या बिगड़ जाता है। ख़वातीन 10 दफ़ा अपना दिल तोड़ के फिर दोबारा से खड़ी हो सकती है, या अपने वालिदैन को देख के, या अपने दोस्त अहबाब को देख के, या अपनी औलाद को देख के। ये बात आपने वजह कही। मैं बताऊं, ख़वातीन आज की औरत जो है बड़ी मजबूत औरत है, चाहे आप गाँव देहात ले लें या शहरी ले लें, पाकिस्तानी औरत किसी से कम नहीं है। जब मैं कॉर्पोरेट साइड पे निकला, अभी मुझे फ्रेश ब्लड मिल रहा है। आप यकीन जाने संध्या
मुझे इतनी खुशी महसूस होती है जो उस वक्त मुझे एक रवायती पाकिस्तानी औरत जुल्म जंजीर में दबी हुई, जुल्म हो रहे हैं, मार रहे हैं, कूट रहे हैं, जला रहे हैं, उसको क्या नहीं। आज की जो बच्ची है हमारी 24-25 साल की, पीक की जवानी होती है उसकी, वो ये नहीं कह रही मुझे शादी करनी है, वो कह रही मुझे निकलने दो, काम करने दो, मुझे कुछ करना है, और वो करके दिखा रही है। हम जाते हैं, हम देखें इतना खूबसूरत फ्रेश ब्लड नज़र आ रहा है, और बहुत कुछ कर रहा है वो। आप क्रिएशन से ले लेके पायलट बननी है लड़कियां हमारी कराची पाकिस्तान की। बिल्कुल बिल्कुल, ठीक है ना। तो ये चीजें जो अब है पायलट अपने शौहर को ऐसे नहीं बोलेगी जो आपने अभी शेर सुनाया था वो लड़की। नहीं नहीं है, बहुत सारी ऐसी ख़वातीन हैं जो हुस्न ज़ौक़ की दौलत से माला माल हैं और उनको शेर सुखन बेहद अजीज़ हैं। अच्छी नज़म कुछ भी हो, देखिए अच्छा लिखा हुआ किसी भी ज़बान में हो आपको बिल्कुल हो, अच्छा होता है बिल्कुल। अच्छा, लेकिन मैं कहती हूँ ऐसी भी चीजें जो बहुत ही ज्यादा आपको कमतर कर दें और इस तरह की चले, होगा जिसने लिखी होगी शायर ने, उसके उस वक्त शायर मुख्तलिफ कैफियत से गुजरते हैं और वो फिर उसको पेपर पे उतार देते हैं। मैं आपको बताऊं, शायर पे मौसम का बड़ा असर करता है। वाकई में मैं शायर नहीं हूँ लेकिन मुझ पे भी मौसम बड़ा असर करता है। मौसम का मौसम हर इंसान के ऊपर असर करता है। वो नहीं, उनको लव, मुझे भी, मैं बहुत कोई बड़ा राइटर नहीं, मेरी एक किताब अभी अनकरीब ही मैं रिलीज़ करूँगा धुन के नाम से। लेकिन जब ठंडी हवाएं चल रही होती है, नमी होती है ना, जब उसमें हल्के हल्के आपके कपड़े नम नम से, और यकीन जाने मुझे नए अल्फाज मिलते हैं, उनसे कुछ लिखने के लिए मिल जाता है। बिल्कुल, ये तो है, ये अल्लाह की तरफ से गॉड गिफ्टेड होता है, ये हर एक के वो नहीं है। अभी मैं आपको बताऊँ, कोईत एम्बेसी है इधर FTC के सामने, तो वो चौरंगी पे उन्होंने बड़े खूबसूरत फ्लावर्स लगते हैं जी, देखा होगा आपने, देखा, कोईत के ताउन से वो बनी हुई है चौरंगी। तो मैं वहाँ चाहे बाइक पर हूँ, गाड़ी में मैं उतरता ज़रूर हूँ, क्योंकि वो जो कंट्रास्ट के फ्लावर्स होते हैं ना, मेरा दिमाग उससे खुलता है कि एक नया ये कंट्रास्ट दिया जाए। सही, ठीक है ना। मतलब आप ड्रेसेस के हिसाब से उसको देखते हैं कि बड़ा कितना अच्छा कंट्रास्ट लग रहा है यार, इसको क्यों ना हाईलाइट किया जाए। अभी आप ये टर्किश ब्लू पहनी हुई है, उस पर आपने कुछ भी नहीं है, उसमें ये माला डाली हुई, बहुत खूबसूरत लग रहा है। मुझे एक नई चीज़ देखने को मिल गई, सीखने को मिल गई ना। तो और आजकल वैसे भी सॉलिड्स बहुत ज़्यादा इन है। हाँ जी, सही है ना। तो ये चीज़ें जो है ना, आपको कहाँ सीखने को मिल जाए, क्या चीज़ देखने को मिल जाए। अल्लाह ने ना, अल्लाह का 99 नामों में मुझे सबसे ज़्यादा जो पसंद है ना, वो अल-मुसव्विर नाम पसंद है। पेंटर है वो बहुत बड़ा पेंटर, उसने इतनी खूबसूरत दुनिया तख्लीक की हुई है। सही, क्या हो गया अगर चेहरा मेरा जो लस गया है, वो मेरा दिल जो है वो खूबसूरती को ज़्यादा, आपसे ज़्यादा महसूस कर सकता है। बेशक, ठीक है ना। मैं ज़्यादा क्रिएशन काम, हर इंसान खूबसूरत है। देखिए चेहरा तो बेसिकली तो दिल है ना, आपको खूबसूरत आपका दिल बनाता है, आपका दिल खूबसूरत है तो आप खूबसूरत है। देखिए मैं आपको बताऊं, ये इसको आज तक नहीं पता मेरे साथ। अच्छा, फरिया को ये बात है ना, आपको बोलने नहीं देते ये मेरी जगह चले। हाँ जी, नहीं, ये बोलती बहुत कम है ये। अच्छा, बोलती बहुत कम है, लेकिन अभी कुछ बोलना चाह रही थी वो। कुछ कह रही थी, भूल गए ना। भूल गई नहीं, आप खूबसूरती पे कुछ कह रही थी, मैं आपको याद दिला देती हूँ। हुस्न पे कोई बात हो रही, कुछ बात अभी एकदम मुझे याद आई थी। वो चली गई। हाँ, दिमाग से चली, ये भी होता है। अच्छा फरिया, आपकी तरफ आऊँगी। आप ज़ाहिर है आप लोग अच्छे दोस्त हैं, इस सोसाइटी में आप कैसे मतलब इस सारी चीज़ को बेयर करती हैं कि देखा जाए तो एक टैबू बना दिया गया, मर्द और औरत दोस्त ही नहीं हो सकते, कहते हैं वो अच्छे दोस्त नहीं हो सकते। ये खुराफात जो हैं इस सोसाइटी की, लोग बोलते हैं जिनके दिल दिमाग में होता होगा खुराफात, है ना। मेरे ख्याल में यही बात है। हाँ, मैं वही बोल रही हूँ ना। आपका क्या ख्याल है कि ख़वातीन से ज़्यादा जो मर्द हैं, अगर आपकी उनसे अच्छी दोस्ती हो जाए, बॉन्डिंग अच्छी हो जाए, तो वो अच्छे दोस्त साबित होते हैं, या जो सहेलियाँ होती हैं वो? आपका एक्सपीरियंस क्या कहता है? बस जो अच्छी रूह का मालिक होगा ना, वो अगेंस्ट जेंडर भी अच्छे फ्रेंड्स हो सकते हैं, और अगर अच्छी रूह का मालिक नहीं है तो सेम जेंडर भी अच्छे दोस्त नहीं बन सकते। जैसे अब आप दोनों की रूह मैच करती है या आपकी केमिस्ट्री मैच करती है, तो आप दोनों एक अच्छी दोस्त हैं, सेम जेंडर है ना। सही। लेकिन मैं एक बात कहना चाहूँगी, एक मैसेज भी दूंगी इस दोस्ती पे। सही। पता है क्या, ये जो बात आपने कही है, जो मर्द ये बात कहते हैं, जो औरतें ये बात कहती हैं, लेकिन एक चीज़ बोलूँगी कि ना, थोड़ी सी दोस्तियाँ अच्छी और हो सकती हैं अगर औरत थोड़ी औरत से जेलस होना कम हो जाए। एक ये चीज़ एग्री करेंगी सब सारी लेडीज़ ना। और औरत को जो परेशानी है ना, वो औरत से ही ज़्यादा है। बिल्कुल। तो मर्द इस चीज़ का फ़ायदा उठाता है। मर्द इसका फिर फ़ायदा उठाता है। जब मर्द देखता है ना, जब औरत की वीकनेस देखता है, अगर औरत ही औरत का साथ देना शुरू हो जाए ना, लिटरली बता रही हूँ, किसी भी प्लेटफॉर्म पे, किसी भी फोरम पे
औरत का साथ दे, ये नहीं देखे कि मुझसे आगे निकल जाएगी। और लिटरली मैंने ऐसा किया है, मैं ऑन एयर ये बात कह रही हूँ कि मैंने ये जितना मुझे जाने हैं, अभी मेरे जितने भी सर्कल के लोग हैं मुझे देखते हैं मैं बेवजह मदद करती हूँ लोगों की, बेवजह। मुझे नहीं पता, अभी आप बिल्कुल मेरे लिए अननोन है, आप मुझे कुछ भी बोलेंगी, आप मुझे कुछ भी कहेंगी तो मैं ये सोच के करूँगी मैं इससे ज़्यादा आपका काम करूँगी। मुझे ये फ़र्क नहीं पड़ेगा कि आप मुझसे आगे निकल जाएंगी, मुझे बस ये कि ये मेरी सेम इन्होंने अगर मुझे कुछ बोला है तो कुछ समझ के बोला है। नहीं, और सेम, मैं सबसे ज़्यादा इस चीज़ का ख्याल करती हूँ, मेरी सेम जेंडर है। मैंने हमेशा इस चीज़ का ख्याल किया है, मैंने हमेशा बहुत ज़्यादा इस चीज़ का ख्याल किया, और मैं हर औरत को, हर लड़की को, हर बच्ची को ये चीज़ समझ में आ जाए तो शायद हमारी जो मुल्क की थोड़ी सी औरतों के जो मसाइल है ना वो ख़त्म होना शुरू हो जाएँ, औरतों की दोस्तियाँ अच्छी हो जाएँ। कुछ लड़कियों की लड़कियों से भी बहुत अच्छी दोस्ती होती है, बिल्कुल होती है। हाँ, और कुछ अगेंस्ट आप कहती हैं प्रोफेशनली औरत की अच्छी दोस्त नहीं, अगर वो सेम प्रोफेशन है ना, ऐसा आप लोग भी माने। नहीं, वैसे भी अगर अगेंस्ट है ना, खवातीन में ये रेशो ज्यादा है, और अब मर्दों में भी आ रही है, मर्दों में भी आ रही है। बल्कि शायद औरत में कम हो रहा है, मर्द में ज्यादा हो रहा है। इसके पास आईफोन है, इसके पास ये घड़ी अच्छी पहना हुआ है, दोस्त है उसका, साथ चल रहा है, या इसकी ये अट्रैक्टिव ज़्यादा है, इससे ज़्यादा लड़कियों की दोस्ती हो जाती है, इस पर फिदा हो जाती हैं ये वो, तो वो चीज़ है ना, ये हमारे माशरे में ज़्यादा है। सही, ये चीज़ आप हंस रही हैं किसी बात से? नहीं, मैं ऐसे भी हंसती हूँ। अच्छी बात है। मैं बचपन से मैंने बहुत डांटे खाई हैं इस बात पे कि मैं बिला वजह हंसती हूँ। अच्छा, ये मेरे कि घर वाले कहते हैं बिला वजह दांत निकालती रहती हूँ। बचपन से मेरे अंदर ये मसला है। सीरियस मोमेंट पे हंसी आती है आपको? मुझे आती है, मुझे आती है, सीरियस पे भी आती है, सच और मैं बहुत मुश्किल से कंट्रोल करती हूँ। बहुत इंसल्टिंग मोमेंट फील किए हैं। मेरी मामा मुझे बोलती हैं क्या तुम जाके इंसल्ट करवा देती हो। हम दोनों तो इतना हंसते हैं कि हम किसी इवेंट में होते हैं, अब हमारे जो ZH को हमारे बॉस हैं वो एक को उधर बिठाते हैं और एक को उधर, कि दोनों को साथ ना बिठाओ। अच्छा, क्लासरूम की तरह। हाँ, क्लासरूम की तरह वो कुछ ना किसी बात पे कुछ, फिर भी मेरी आंखें चलती हैं, मैं किसी चीज बस सिर्फ देखता हूँ इसकी हंसी छूट जाती है कि ये इसके आंखों में कोई शरारत आ रही है। अच्छा। तो ये कुछ कहने वाला, तो दोस्त ये होता है ना कि देखना आपकी दोस्त ये होता है जो आपको उदास ना रहने देना, आपका तस्वीर। अब जैसे मेरे कुछ दोस्त ऐसे हैं बाहर है, मेरा एक मसूद तहरानी ईरानी दोस्त है, ईरान में है, सही, तो मेरी उससे बहुत अच्छी केमिस्ट्री मिलती है। मैंने अभी बताया डॉक्टर शारिक जमाल साहब है, उनसे बहुत मेरी मिलती है, हाल MP हैं, ऑगस्टीन है, ZH खुर्रम है, फरिया, बहुत सारे दोस्त हैं, लेकिन कुछ ऐसे होते हैं जो बहुत करीब होते हैं आपके। वो कौन है? वो इसमें तो ये फरिया भी है, ZH खुर्रम साहब भी हैं, और लेकिन मुझे तो ये अपने आटा दाल चावल के भी बता रहे होते हैं रेट, ये हुआ है, ये मेरे साथ हम सहेलियां भी हैं बेसिकली। मैं आपको सच बताऊं, हम ना सहेलियां हैं बेसिकली, जैसे सहेलियां होती है ना, सच बता रही हूँ। कभी आप हमारी कॉन्वर्सेशन सुनेंगी तो आप बहुत लोटपोट हो जाएंगी कि मतलब ये जो मजा करना चाहेगा वो मजा करेगा, और जो 1 घंटा बात करेंगे ये पता है आज क्या हुआ मेरे मोहल्ले में, पता है आज क्या हुआ, आज ये हो गया, ये हो गया, वो हो गया, वो पीछे गली में ये हो गया, वो एक औरत थी उसने ये कर दिया, उसको पागल कुत्ते ने काट दिया। अच्छा, मतलब गॉसिप करते हैं बड़े मजे से। खवातीन इसी चीज से खुश होती हैं। गॉसिप करनी चाहिए, मुझे तो बहुत मजा आता है गॉसिप में। आपको बताऊं संध्या, मैं आपको बताऊं, मेरे जो दोस्त मैरिड है ना, और उनकी जो बेगमात है ना, वो किसी भी महफिल में होंगी ना, वो जाते के साथ मरजान भाई आए नहीं आए, मेरे दोस्त चढ़ने लगे मजाक में, यार ये तुम्हारे उसकी फलानी की बेगम भी तुम्हारे। मैंने कहा असल में मैं बताऊं, मैं उनके अंदर अपना एक दोस्त ढूंढता हूँ, मैं ये नहीं कि ये औरत है मेरे दोस्त की बेगम है तो भाई ये तो बहुत ही आपकी बातें एंजॉय करती हैं। हाँ, ठीक है, सेंस ऑफ ह्यूमर आप में अच्छा है। हाँ, जैसा जो होता है ना, मेरे मेल फ्रेंड्स होते हैं, हम उस पर खवातीन के ऊपर भी बातें करते हैं, हंसते भी हैं और स्कैंडल भी बनाते हैं, बातें जो गॉसिप मर्दों की भी तो होता है ना, बिल्कुल होती है। हम खवातीन तो बिला वजह मशहूर कर दिया गया है, मेरे ख्याल से मर्द ज्यादा गॉसिप करते हैं, मर्द करते हैं भाई। अभी देखें कौन बोल रहा है। अच्छा, इसी बात पे हम ब्रेक लेंगे क्योंकि बहुत गॉसिप हो गई। नाज़रीन, नडी साई वटू था, साई खां पोइ वरी मोटी था जी। नाज़रीन, साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु आहियूं ऐं दोस्त असां सां गॾु आहिनि ऐं दोस्ती जी ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि ऐं जेको आहे सो तमामु सुठो लॻी रहियो आहे दुनिया में। मतिलबु केॾो न अलॻि अलॻि माण्हुनि जी अलॻि अलॻि ॻाल्हियूं ॿुधी करे मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे जॾहिं उहे पंहिंजा एक्सपीरियंस ॿुधाईंदा आहिनि ऐं पंहिंजी दोस्ती जा किस्सा ॿुधाईंदा आहिनि ऐं गॉसिप ॿुधाईंदा आहिनि। पाण हलूं था, तव्हां ॿिन्ही में गॉसिप वधीक केरु कंदो, जेको मशहूरु हुजे त हिन सां हिन खे गॾु खणूं त जीअं इहो गॉसिप कंदी त पोइ मज़ो थींदो जेको आहे कंपनी में। हीअ कंदी आहे ना। अच्छा,
लॻंदी न आहे नाशे, मूंखे लॻंदो आहे गॉसिप तव्हां कंदा आहियो वधीक न? न नाशे कंदी आहे? हा हा सिर्फ़ु कहिड़े इन क़िस्म जी ॻाल्हि जे gossip? करे माना गॉसिप वारी ॻाल्हि जे करे काफ़ी सहेलियूं मूंखां परे थी वियूं माना जो न ॾिसो गॉसिप हिकिड़ी अलॻि शइ आहे। उहा मां न गॉसिप तव्हां अच्छा हा। गॉसिप खे कीअं वठंदा आहियो? तव्हांजी नज़र में गॉसिप छा आहे? माना हाल हवाल सभिनी जा। गॉसिप ईअं हूंदो आहे न कंहिं दोस्त बाबति हरूभरू का कूड़ी ॻाल्हि न कजे, कंहिंजी का आदत अहिड़ी हूंदी आहे जेके माण्हू इंजॉय कंदो आहे, उहो न हुजे त हुन ते पोइ ॻाल्हाइबो आहे, पर उनखे ॿुधाए बि छॾिबो आहे। नाशा माशाअल्लाह ग़ीबत हिकिड़ी इन अलॻि ॻाल्हि शइ में आहे। एक्टिव हूंदी आहे घणी। हा असल में ख़ालदा जी रूटीन हिकिड़ी पंहिंजी हूंदी हा, आहे। हा। उहा चवंदी हिन टाइम ते मां निंड कंदमि न, मूंखे केरु तव्हां मां फ़ोन न करे। ऐं असांजी एॾी मतिलबु उहो प्लानिंग हूंदी आहे त हिकु अहिड़ियूं ड्रेसूं ठातियूं आहिनि, पोइ असां हुते हलंदासीं, पोइ हीअं कंदासीं। पोइ मां हिननि खे उहो कंदी आहियां त माना हिन ॾींहं ते हलंदासीं ऐं मूंखे सॼो ॿुधायो, पोइ हीअं पोइ सॼो अरेंजमेंट सोफ़िया कंदी, कार बि हुन वटि हूंदी, उन सां गॾु हलंदासीं, काथे पहुचणो हूंदो उहा पहुचाईंदी। पर चवंदियूं आहिनि मूंखे त तूं जॾहिं असांखे मतिलबु उहो कंदी आहीं न त पोइ त मां हिननि खे उहो कंदी रहंदी आहियां, हीअ ॻाल्हि हीअं आहे, पोइ हिनखे हीअं कंदासीं ईअं। अहिड़ो सिस्टम मां पंहिंजे घर मां सिखियो। सारा फैमिली आहे न मुंहिंजी, त उते हर ॻाल्हि जी असां ईअं प्लानिंग कंदा आहियूं। मतिलबु कंहिंजी ईअं फैमिलीअ में दावत कंदासीं त गॾिजी करे कंदासीं हीअं, त हीअ चवंदी आहे मूं में इहे ॻाल्हियूं कोन्हनि के, तव्हांखे ॾांहुं थियूं अचनि। त पोइ उन में सोफ़िया ऐं मां असांजे ग्रुप में दोस्तनि में इहो ईअं कंदा आहियूं। पोइ मां हिननि खे ईअं खणंदमि, चवंदमि हीअं कंदासीं, हितां हीअं कंदासीं, हिते हीअ ॻाल्हि आई आहे, हीअं आई आहे। ख़ाली चवंदी आहे मां हिननि मां न ॼाणा। अच्छा, गॉसिप जो मतिलबु ॾिसो ईअं हूंदो आहे न त का हिकिड़ी अहिड़ी हूंदी आहे जेका वधीक ॻाल्हाईंदी आहे या वरी नज़र रखंदी आहे सभिनीनि ते, त उहो ॻाल्हियूं वरी तव्हांखे कंहिंजे थ्रू मिलंदियूं त अबा हाणे बोर थी रहियूं त नाशे खे फ़ोन था कयूं त जीअं नाशे वटि खोड़ ख़बरूं हूंदियूं त टाइम सुठो गुज़री वेंदो, या के ख़बरूं मूंखे रहिजी वियूं त नाशे ॿुधाए छॾींदी। हाणे असांजे ग्रुप जी जेका चौथी सहेली आहे, जेका ॻोठां आयल आहे, अॼुकल्ह सोफ़िया वटि रहियल आहे, त मां हुन ॾींहुं फ़ोन कईमांनि, मां 3-4 ॾींहं हुननि सां न मिलियमि, त फ़ोन जो कयमि त चई त असां त ॿई ॼणियूं हिते वेठा आहियूं, चुप कयूं वेठा आहियूं, चऊं था त नासा अचे। त पोइ माना पोइ वेठी उहा ईअं कंदी आहे, चए थी हीअं त असां वेठा आहियूं, रधियूं पचायूं था, खाऊं था, त हे मतिलबु मिली करे चारई मूंखे ईअं चवंदियूं आहिनि। सही सही चए पई सोफ़िया तूं 3 ॾींहं न आई न त असां ईअं ई वेठा हुआसीं, माना न काॾे निकिरण जो हुयो, न हाणे तूं आई आहीं, त ईअं हिकिड़ो केरु माण्हू टियों अची ऐं उहो ईअं मोटिवेट कंदो आहे। ऐं हर कंहिंजी नेचर माना इन हवाले सां माना चेंज हूंदी आहे। सहेलियूं आहियूं, मिसाल ॻाल्हि मौसीक़ी त सभिनी खे पसंदि आहे, रक़्स सभिनी खे पसंदि आहे, ऐं जीअं अदाकार हूंदा आहिनि त उहे बि सभिनी खे मूंखे अमित ऐं रेखा वणंदो आहे त हिननि खे बि अमित ऐं रेखा वणंदो आहे। माना हा माना अहिड़े तरीक़े सां त असांजी माना ईअं, बाक़ी तबियतुनि में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे, तबियतूं बिल्कुलु चेंज कंहिंजी। हा हा, पर हिक ॿिए खे असांजी एॾी मोहबत आहे पाण में, माना हिक ॿिए खे सम्झूं था। ऐं कॾहिं बि असां ज़ात खे नाहियूं ॾींदा, माना त हाणे न ज़ात खां हटी करे माना उन ॻाल्हि जे करे न, बसि हर कंहिंजी हिकिड़ी पंहिंजी नेचर आहे, उहा नेचर चेंज न थींदी, बिल्कुलु न थींदी। त कोशिशि हरू भरू मां जो हीअं थी चवां त तूं बि न, तुंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे, तूं भली हुन सां एग्री करी या न करी। दोस्तीअ जो इहो मतिलबु थोरो ई आहे त मां पंहिंजा फैसला तो ते पई थोपिया, तुंहिंजी पंहिंजी ई आहे। माना इलाही सारियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जेके मुंहिंजूं हिननि खे न वणंदियूं हूंदियूं, जेके हिननि जूं मूंखे न वणंदियूं हूंदियूं, पर दोस्ती एॾी गहरी आहे जो हुननि खे परते रखी करे, ऐं दोस्ती जेका आहे उहा, ऐं शुक्र आहे त असां हाणे माना त मुंहिंजी 52 साल उमिरि आहे, माना एॾी वॾी माना अधु लाइफ मुंहिंजी गुज़री वई, बाक़ी अधु बची आहे। त अधु जेका बची आहे त उहा ईअं ई चऊं था त हिकिड़ो मिसाल थी वञे न दोस्तीअ जो, त हे बि त सहेलियूं हुयूं न, पोइ उनजे लाइ घणो दरगुज़र करिणो थो पवे, तॾहिं इहा दोस्ती माना असांजी एतिरी हली आहे। बिल्कुलु हक़ीक़त आहे। हा, ऐं हाणे वरी जेको असां इहो अदबी हिन में अची विया आहियूं माहौल में, त उन सां बि असां काफ़ी सिखिया आहियूं। उते जेके इंटेलेक्चुअल औरतूं आहिनि, पढ़ियल लिखियल औरतूं आहिनि, त जेका आहे संगत उहा असरु कंदी आहे। असां जॾहिं हिन पढ़ियल लिखियल औरतुनि जे विच में असां वेहूं था त उतां असां सिखूं था, सही, त उहो बि असांखे ॾाढो ॼण त हिकिड़ो फ़ाइदो थियो आहे। त कोशिशि त कयूं था सोबर थियण जी, पर नेचर
नेचर चेंज नथी थी सघे Nature change पर नथी तॾहिं थी कोशिशि कयूं था कोशिश कयो था मूं वांगुरु थोरो थोरो सोबर थियण जी त सिखूं था ऐं सिखण बि ईअं ई आहे जीअं इल्मु हूंदो आहे त ख़बर ताईं हलंदो तीअं जेसि ताईं असां ज़िंदा आहियूं न तेसि ताईं सिखूं था पिया त जेतिरो असां सिखी सघूं त उहा कोशिशि ऐं कोशिशूं हमेशह कामयाब वेंदियूं आहिनि ऐं उन्हनि कोशिशुनि में असां कामयाब बि थिया आहियूं जो अॼु असां हिते तव्हां सां गॾु वेठा आहियूं इहो असांजे लाइ कंहिं एज़ाज़ खां घटि न आहे असां ॾाढो ख़ुशि आहियूं अच्छा तव्हां स्कूल में बि गॾु पढ़ियूं आहियो हा स्कूल में के अहिड़ियूं दोस्त असां प्राइमरी बि गॾु पढ़ियासीं प्राइमरी में हा असां सेकेंडरी बि असां गॾु पढ़ियासीं कॉलेज में बि असां गॾु पढ़ियासीं हा केरु होमवर्क करे ॾींदा हुयो कॾहिं हिन जो ईअं इन में हीअ सफ़ा हीअं पोइ तव्हां एक्टिव हूंदा हुयो हा हीअं खालदा हीअं सरनेम पेन में पोइ पोइ मां तव्हां हिननि खे कॉपी करे कराईंदा ॾींदी हुयव हा पढ़ाईअ में मां हिननि जी हेल्प कई मां पढ़ाईअ में हा एक्टिव हुयमि हा ऐं ट्यूशन बि पढ़ाईंदा हुयो मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे खालदा मूंखे जी सम्झाए वञे असां वारे दौर में ट्यूशनुनि जो रवाजु कोन हो असां स्कूल में वेंदा हुआसीं असां महन जे दड़े ते पढ़ियासीं असां प्राइमरी अधी मलका ऐं अधी भिष्ट वटि ॻोठु पढ़ीसीं पोइ वरी असां जेको आहे 7वीं ताईं असां महन जो दड़ो पोइ वरी 8वीं 9वीं 10वीं असां ॾोकरीअ में पढ़ियासीं पोइ वरी लाड़काणे कॉलेज में असां फर्स्ट ईयर एंटर कई पोइ असां महन जो दड़ो असांजे ॻोठ खां 3 किलोमीटर जे फ़ासिले ते आहे असां पंधि वेंदा हुआसीं तॾहिं हा तॾहिं एॾो न हूंदो हो बसियूं ऐं सुज़ुकियूं हूंदियूं ऐं ईअं पोइ हीअ चवंदी त न मां पंधु न कंदमि सोफ़िया चवंदी ऐं हे ईअं ई सिहतमंद हुयूं सोफ़िया ऐं नाशा नंढे हूंदे खां वठी सिहतमंद हूंदियूं ऐं माशा अल्लाह पंधु न कंदासीं मां चवंदीमान मां त वञा थी पोइ छा थींदो ट्रैक्टर ईंदा ट्रैक्टर त ट्रैक्टर हीअं हलंदा हुआ न त ईअं ॾाढो हेठि मथे थींदा त हिकु सहेली असांजी शादान काके गुलाब पीरज़ादे जी धीउ कामरेड त उहा चवंदी न मां इन में ट्रैक्टर में न वेहंदमि त असां मस्ती माना खिलंदा हुआसीं ख़ुशि थींदा हुआसीं ऐं उन वेचारीअ खे एॾी तकलीफ़ ईंदी ऐं असां पिया टहक ॾींदा हुआसीं हाणे था चओ वरी इहो त केॾो ग़लति हूंदो हो माना जो असां हुन ते खिलंदा हुआसीं हा पर हूअ वेचारी असांजे करे हुन ट्रैक्टर ते चढ़ंदी त असां लाइफ खे ॾाढो एंजॉय कयो बचपन खां वठी असांजो अधु रस्तो हली बीही रहंदी आहियां मां पंधु नथी करे सघां पोइ सभु मूंखे ॾिसंदी वरी चवंदो असां गाना था ॻायूं तूं पुठियां पुठियां पंधु वरी मूंखे गाना ॻाए वरी मां बीही रहंदी हुयमि चवंदी मां पंधु नथी करे सघां असां क्रिकेट असां क्रिकेट खेॾियासीं फुटबॉल खेॾियासीं सतपिठूअ खेॾियासीं ॾिकी ॾकर खेॾियासीं चिदे खेॾियासीं तास रांदि खेॾियासीं हर उहा रांदि असां खेॾियासीं जेका हुन दौर में हुई उहा इहा न त छोकिरा आहिनि हा असां छोकिरियूं आहियूं न हा सट कुट हा ऐं ख़ासि करे जेॾी महिल मींहुं वसंदो हो त ॿेर मेण वेंदा हुआसीं ॿेरनि मां बंद तां हा हितां झुमरियूं हणंदा गाना ॻाईंदा इंजॉय कंदा असां नेचर खे पूरी तौरु एंजॉय कयोसीं ऐं उहा जेको असांजे नेचर में शइ पई आहे उहा अॼु ताईं आहे उहा न निकिती आहे असां ॾाढो ख़ुशि थींदा आहियूं झुड़ थींदो आहे असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे अलाए काॾां असांखे गाना यादि ईंदा आहिनि अॼु अलाए छो नथा अचनि गाना यादि मेरे बचपन के दिन कितने अच्छे थे दिन आज बैठे बिठाए क्यों याद आ गई त माहौल सां गॾु ऐं मेमोरीज़ असां वेहंदा आहियूं न त असां मेमोरीज़ अॼु ताईं शेयर कंदा आहियूं ॿार चवंदा आहिनि अमी असां तंग अची चुका आहियूं रिपीट कयो था तव्हां उहे ॻाल्हियूं असांखे ख़ुशी थी मिले न हिननि सां सही त हक़ीक़त आहे हा हर पल खे असां एंजॉय कंदा आहियूं चवंदा आहिनि न माज़ी खे यादि न करणु घुरिजे पर इहो जेको माज़ी आहे न इनखे तव्हां जेतिरो यादि कंदा रहंदव न तव्हांखे ईंदड़ इहे जेकी ॾींहं न इन्हनि जे लाइ हिकिड़ी ताक़त मिलंदी रहंदी आहे स्ट्रेंथ आहिनि तव्हांजी जी जी जॾहिं त उन में ॾुखियायूं बि हूंदियूं ॾाढियूं कॾहिं कंहिं हरकत कई हुजे ॿियो फाथो हुजे सॼो गैंग ग्रुप हुन में जेको आहे सो टीचर हिकिड़ो किस्सो आहे असां पली पिया पटियूं त पली सियारे जे इन मौसम में चांवरनि जी मानी ऐं पली इहे असांजो फेवरेट डिश आहे त असां
पली पिया पटियूं त उहो असांखे जेको पलीअ वारो मालिक हो उहो आयो त असां वठी डुक भरी त हुतां हीअं हो त थोरी हीअं भित टाइप हो कुझु अहिड़ो, पर उते लोढ़ो हूंदो हो कंडनि टाइप हो, त असां टपो ॾेई वियासीं, हिकिड़ी असांजी रहिजी वई त हुनजो हो साबन शाह नालो। अच्छा। त गुलबानू मुंहिंजी आहे, उहा बि मुंहिंजी कज़िन आहे, त उन चयो गाबन शाह संजो, साबन शाह गंजो हुन खां विसरी वियो, हुन चयो गाबन शाह संजो। इहो बि असांजो माना माज़ीअ जो हिकिड़ो हूंदो आहे, इन ते असां एॾो खिलंदा आहियूं त अक्सर जुमिला असांजा उबता थी वेंदा ख़ासि करे अहिड़े मौक़े में। त खोड़ सारियूं अहिड़ियूं आहिनि यादूं। इवन हींअर तव्हां उन्हनि ॻाल्हियुनि खे करे रहिया आहियो त तव्हांजे चहिरे ते केॾी ख़ुशी आहे या तव्हां केॾो इंजॉय करे रहिया आहियो, वाकई में नंढपण छा हिकु फोटो जॾहिं हो नंढपण जो कढंदा आहियूं न त उन सां असांजूं सॼियूं वेही ऐं वरी चवंदा आहियूं त कीअं त हिन फोटो कढण महिल असां हीअं, त इहे जेके आहिनि न, मां चवंदी आहियां कीअं था माण्हू चवनि था माज़ी खे यादि न करणु घुरिजे, असांजो त हिकिड़ो सॉफ्ट कॉर्नर आहे, रुॻो दोस्तीअ जे हवाले सां न, पर असांजा माउ पीउ हुया असां सां गॾु, असां भेनर पाण में शादीअ खां अॻु में खां गॾु टाइम त ॾाढो सुठो हूंदो आहे जेको शादी खां अॻु में तव्हां भाउ भेण हिकिड़े घर में जेको रहंदा आहियो न, कंहिंजी बि शादी न थियल हुजे तॾहिं सभु पंहिंजा भाउ भेण मतिलबु हो सिलो असांजे ॻोठ में सवारी न हुई, असां पंध स्कूल वेंदा हुआसीं, पर त बि असांजूं हुन सां ख़ूबसूरत यादियूं आहिनि। ईअं न आहे असांखे सहूलियतूं न हुयूं, असांजे ॻोठ में वेझो स्कूल बि न हुयो, पर असांजो हुन सां एॾियूं ख़ूबसूरत यादगिरियूं आहिनि। सही ॻाल्हि आहे, ए शयूं वरी पंहिंजे जाइ ते आहिनि। तॾहिं असां इहो तस्वीरूं कढाईंदा हुआसीं त मां हीअं करे वेहंदी हुअमि, माना मूंखे इहा आदत हूंदी, त हाणे ताईं त सोफिया ई नाशा जन चवंदियूं त हा तुंहिंजी नंढपण वारी आदत वई न आहे, जो हूअं तूं हीअं बीठी आई, जेॾी महिल तस्वीर था कढायूं त तूं हीअं करे। हेलो सुठी ॻाल्हि आहे। अच्छा, आप लोगों की कोई ऐसी आदतें बचपन के कोई ऐसे किस्से कोई इंटरेस्टिंग हो जो आपको भी याद हो, आपने गुजारे हो, या आपका कोई हो ऐसा किस्सा जिसकी वजह से दोस्तें आपस में, जैसे हम बचपन में हम जहाँ रहते थे ना, तो पीछे बहुत बड़ी मतलब रिहायशी जो कॉलोनी, तो आम की तरफ बहुत, उस दौर में आपको हर घर में आम का दरख्त और ये मिलता था, तो हमारे भाई लोग बहुत इवन चौकीदार पकड़ भी लेते थे, कैरियां तोड़ते थे या आम तोड़ते थे, इस तरह की चीज़ें बहुत बचपन की चीज़ें हैं जो आपको याद आती हैं। मेरा एक भाई था, वो मोहल्ले में किसी बच्चे को मार के भाग जाता था, गायब हो जाता था। जी जी, आप भी ऐसे थे? मैं भी ऐसे थे ना, मारना बच्चों को, और अगर उन्होंने मुझे कुछ कह दिया ठीक है तो उनको मार के फिर घर में आके आराम से सो जाना ना। अच्छा। हाँ, फिर वो शिकायतें आ रही फिर घर में पिटना। अच्छा। मैंने भी बहुत शरारतें की हैं, लेकिन वो वक्त अलग ही होता है संदेश, वो जो वक्त होता है ना आपका, याद माजी एक अजाब यार मुझसे मेरा हाफजा छीन ले। तो अजाब, अच्छा ये इसी पे बात करते हैं, आप कह रहे हैं याद माजी अजाब है। हाँ, अजाब है क्या? मुझे तो लगता है नहीं। अजाब से मुराद ये कि वो इतना खुश था उस माजी में, अब जो हाल है उसमें वो कह रहा है वो बचपन ही चाहिए, अब मेरा हाफजा छीन ले यार, अब मुझे वही बचपना चाहिए, फिकर ना फाका ऐश कर काका ना। वो इतना खोया हुआ था, वो जिसने लिखा है ना ये नज़म, ये लफ्ज़ लिखे हैं, वो ये कह रहा है बचपन देखिए आपको दुनिया की नेमत मिल जाए, लेकिन आपके चेहरे पे इत्मीनान और सुकून आएगा, बचपन की याद होती है। वो जो गजल है कागज की कश्ती बारिश का पानी, उसका शेर कितना अच्छा है बचपन से, कि ये जो इन्होंने अपनी जर्नी बताई है, हिस्ट्री बताई, ये इनका जो ब्रॉटअप हुआ है वो बहुत ज़्यादा पैम्पर्ड चाइल्ड है, जो मैंने समझा है। और सेम मेरी भी यही स्टोरी है, मैं अपने फादर की लाडली हूँ बहुत ज़्यादा, उन्होंने मुझे बहुत पैम्पर करके रखा है। जब हम पे जिम्मेदारियाँ पड़ी ना, और मैंने ये भी कहीं पढ़ा कि जो माँ बाप के कोई भी लाडले होते हैं ना, उन पर बहुत ज़्यादा पड़ती भी है, ऐसा है। ये आप नोट करना, ये चीज़ में ना बिल्कुल सच्चाई है। जो माँ बाप के बहुत लाडले होते हैं ना, उन पे पड़ती है 100% बाटी की। मैंने फराज से बड़े गुजरने पड़ते हैं। एक वक्त बहुत हमने पैम्पर हुए, हमारा ब्रॉटअप ऐसा हुआ, हमने जो चीज़ मांगी हमें मिली, हमने आधी रात को भी मांगी मिली। इन्होंने भी जैसे मुझे बताया कि मेरे फादर मेरे मदर मुझे बाहर खेलने जाने नहीं देते थे, वो उन्होंने घर में ही एक एनवायरनमेंट क्रिएट किया हुआ था, टॉयज से तो किसी से तो किसी से। असल में मैं बाहर इसलिए नहीं खेलने देते थे कि मैं गिर गई, मेरी ग्राफ्टिंग हुई भी है, और ये सारा ट्रीटमेंट मेरा इराक़ में हुआ था। जब इराक़ ईरान की वार हुई तो हमें पाकिस्तान आना पड़ा, तो बाबा ये डर, उस ज़माने में प्लास्टिक सर्जन नहीं होते थे पाकिस्तान में, 80s की बात है, तो बाबा को ये डर था कि अगर ये ग्राफ्टिंग खुल गई, चोट लग गई, कुछ ऐसा हो गया तो मैं यहाँ कहाँ से दोबारा से करवाऊँगा, पाकिस्तान में तो ट्रीटमेंट है ही नहीं।
تو وہ انہوں نے مجھے اتنے قیمتی کھلونے اور دوست ایسے لا کے دے دیے کہ گھر کے اندر گھر کے اندر ہی تم کو ہر فیسلٹیز دے دی جاتی ہے نا. تو تم یہیں پھر دوستوں کے ساتھ میرے بڑے اچھے میرے فادر اور مدر کا بیہیویئر رہنے لگا کہ ہمارے بچے کے ساتھ یہ اچھے رہیں یا گھر آ جائیں کھیلنے کے لیے. میں نے کرکٹ نہیں کھیلی کیونکہ وہ میرے ہاتھوں کا مسئلہ تھا. میں ہاکی نہیں کھیلی, فٹ بال نہیں کھیلی میں نے. تو مجھے انڈور گیم لا کے دے دیے جاتے تھے. صحیح. تو وہ قیمتی چیزیں ہوا کرتی تھیں لیکن ان کے ساتھ دوست بھی لا کے دیے جاتے تے. مطلب دوست آپ تیار کر کے دیے جاتے تھے. ہوا یہ کہ اس کی بہنیں میری عراق میں رہ گئی تھی نانی کے پاس, دونوں بہنیں, اور میں ماما بابا کے ساتھ پاکستان آ گیا تھا. تو میں تو اکلوتوں کی طرح بالکل ایسے ہی آپ کو پیمپر کیا گیا. اچھا فریہ, کوئی ایسی بچپن کی ایسی شرارت جو آپ نے کی ہو اور دوست پہ بلی آ گئی ہو یا اس نے کی ہو تو آپ پھنس گئی ہو؟ ہاں, میں ایک کام بہت کرتی تھی کہ نا ہم میں تو بہت پھنسی ہوں بچپن میں دوسروں کی شرارتوں کی وجہ سے. نہیں, میں نے تو پھنسایا ہے, میں نہیں پھنسی یہ چیز میں. کیری ہوتی ہے نا, جیسے کیری بنی ہوتی ہیں, پلانٹس ہوتے ہیں, تو مجھے نا گلاب کے پودے بہت اچھے لگتے. صحیح. تو اس وقت بہت لگاتے بھی تھے لوگ, اب تو نہیں ہے خیر اتنا رجحان میں نہیں دیکھتی. تو جہاں گلاب کھلنے والا ہوتا تھا میں نظر رکھتی تھی یہ گلاب کھلنے والا ہے, تو میں دوستوں کو بولتی تھی, یہ ٹارگیٹ بنا لیتی تھی اس کو نا. تو وہ دوست کو بولتی تھی کہ نا ابھی توڑنے چلیں گے. تو رات میں سناٹا جب ہو جائے تو وہ ڈانٹتی تھی کہ نہیں یار وہی سارے نا جو بھی فرینڈز ہیں نا بابا کے فرینڈز ہیں, پھر نا شکایت آ جائے گی. کچھ نہیں ہوتا, اس کو پریپیئر کرنا, لے کے جانا اپنے ساتھ. ذرا مزہ تو جب ہی ہے نا کوئی ساتھ ہو, ابھی اکیلے کیسے بندہ شرارت کرے. تو اس کو لے کے جاتی تھی توڑ تاڑ کے سب. تو وہ پھنستی تھی, پھر شکایت آتی تھی ثنا کہ نے یہ کیا, میری فرینڈ کا نام. تو اس مطلب اس طرح کی شرارتیں کی ہیں. اور ابھی جو آپ نے کہا کہ کوئی آم کا درخت ہے, جامن کا درخت ہے, جامن کے درخت پہ ایک دفعہ جامن توڑتے ہوئے برابر والے گھر میں ٹینکی تھی وہ جو اوپر ہوتی ہے, پورا پائپ ہم نے توڑ دیا. اچھا, اس پہ چڑھ گئے تھے اور وہ ٹوٹ گیا جامن توڑتے ہوئے نا. تو ڈر کے مارے پھر ہم لوگ بھاگ گئے وہاں سے, جب پانی پورا وہ گرنے لگ گیا اور پورا پانی بہہ گیا. برابر میں ہی ہمارا گھر تھا, تو سمجھ گئی ان کے بچے ہیں شرارتی. اچھا, میرا لگتا ہے کہ ہم برابر میں ہمارے آم کا درخت تھا اور سیڑھی لگا کے توڑتے تھے. وہ پتھر مار کے توڑتے تھے تو دوپہر میں وہ گھر والے اٹھ جاتے تھے, ہمارے بھی اور ان کے بھی. تو سیڑھی لگا کے پھر وہ دوست کو چڑھا دینا, اور اس کے بعد جب وہ آم سارے آ گئے اور اتنی غفلت کا میں نے مظاہرہ کرا, وہ سیڑھی لے کے میں اتر گیا, وہ اوپر لٹکا ہوا ہے. وہ آج بھی میرا دوست ہے وہ دبئی میں, وہ کہتا ہے مرجان تم نے کتنی حرکتیں کر رہی نا, میں اوپر چیخ رہا ہوں مجھے تو اتارو مجھے. بس وہ جھولی میں ساری کیریاں وغیرہ لے کے اندر, اور وہ بیچارے کے پھر کوٹ لگے اٹھ جاتے. دوپہر میں ایک زمانے میں لمبی دوپہریں ہوتی تھی, دوپہر میں سب سوتے تھے لیکن مجھے نیند نہیں آتی تھی. اچھا ہاں, میں نے یہ تو میرا بھی تھا. دن میں اکثر لوگ مطلب میری مدر بھی سو رہی ہیں تو ہمیں شرارت زیادہ سوج جاتی تھی کہ سب سو رہے ہیں, بہت کام انوائرمنٹ ہے, تو پھر زیادہ ایک کھڑک جاگتی تھی نا, تو کرتے تھے شرارت. ایسے ہی تھا, بالکل ایسے ہی تھا. آپ کی بچپن کی دوستیں ابھی تک آپ کے ساتھ ٹچ میں ہیں؟ میں ٹائم نہیں دے پاتی ہوں تھوڑا سا, وہ کہتی ہیں تھوڑا بدل گئی ہو, لیکن ایسی بات نہیں. لیکن جب میں انوالو ہوتی ہوں ان میں, تو میں نے کہا نا میں جہاں پہ بھی گروپ میں ہوتی ہوں میں سب سے زیادہ شرارتی میں ہی ہوں. لیکن صرف واحد مرجان سے کہتے تم بہت چپ رہتی ہو, کم بات کرتی ہو, تمہارے چہرے پہ وہ دکھتی ہے یوں. میں نے کہا نہیں میں بہت شرارتی ہوں. اب ظاہر اثر آ رہا ہے, انوائرمنٹ کا اثر آ رہا ہے نا, ہم جہاں بیٹھتے ہوتے ہیں. ہاں, اور میں زیادہ تر سارے ایجڈ لوگ ہیں, تو اب اصل میں یہ کم ایج ہے اور سارے بڑے ہیں, سینئر ہیں, اور پھر یہ سیکھ بھی رہی ہیں, لرننگ ہے ان کا, کچھ عرصہ ہوا ان کو. میری ایک بچپن کی دوست ہے شہلا, وہ امریکہ میں. اب اس طرح کے لوگوں میں جب آپ کا اٹھنا بیٹھنا ہو رہا ہے تو کیا بنے گا. چلے ہمارا ٹائم بہت جو ہے نا, اور آپ لوگوں کے قصے سننا چاہتی ہوں, واقعی میں بہت مزیدار ہوتے ہیں, اور دوسروں کی خبریں قصے سن کے مجھے بہت مزہ آتا ہے. لیکن یہ کہ ٹائم ہمارا بہت تیزی سے گزر رہا ہے. بہت بہت شکریہ مرجان صاحب آپ کا, فریہ آپ کا بہت بہت شکریہ. तव्हां जी नाशे ऐं तव्हां जे अचण जे करे त तमामु घणो जेको आहे सो असांजे प्रोग्राम में जेको आहे सो तव्हांजी खिलण जेको आहे न असांजे प्रोग्राम में चार चंड रहिया. महिरबानी तव्हांजी वॾी वॾी. जी नाज़रीन, जॾहिं असांखे वधीक मज़ो अची रहियो हूंदो आहे त टाइम वधीक तेज़ी सां गुज़री वेंदो आहे. सो अॼु बि गुज़री वियो आहे. बसि अॼोको ॾींहुं आहे, दोस्ती जो ॾींहुं आहे. कोशिशि कयो सुठा दोस्त ठाहियो, सुठनि दोस्तनि सां तव्हां बि हुननि जा सुठा दोस्त थियो.
सभिनी खां पहिरियों को सुठो दोस्त ॻोल्हियो न, तव्हां पाण सुठा कंहिंजा दोस्त थियो, तव्हांखे पाण ॼाण सुठा दोस्त मिली वेंदा। ऐं जेको आहे सो पंहिंजनि रिश्तनि में जेकी जेकी तव्हांखे मिलियल आहिनि उन्हनि जा बि सुठा दोस्त थियो। दोस्ती ॾाढो सुठो जज़्बो आहे जेकॾहिं सिदके दिलि सां सुठी नियत सां निभायो वञे। बसि एतिरो ई अॼु जे लाइ। असांखे इजाज़त ॾियो, सुभाणे वरी तव्हां सां गॾु हूंदासीं, सदाईं गॾु। Baby,